ताज़नवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। वक्त के रानीपुर मां ख़बर ॾींदा रानीपुर बरसां बुखारी टूर्नामेंट 2021 घुमटपुर अॼु पुॼाणी ते पहुतो, जंहिंजा विनर कामयाबी माणींदड़ ॻोठ मुड जे पिताफी टाइगर्स मुशाहिद मुनीर जी क़यादत में क्रिकेट जो मेलो फतह कयो। बुखारी 11 पिताफी टाइगर जे खिलाफ़ टॉस खटे फील्डिंग जो फैसलो कयो, जंहिंमें बरकत अली ऐं होबदार अली पिताफी जी जारियाना ओपनिंग पार्टनरशिप सां पिताफी टाइगर्स 8 ओवरनि में 87 रन्स जो पाड़ हदफ ॾिनो, जंहिं खां पोइ पिताफी टाइगर जे बॉलरनि बुखारी 11 जी बैटिंग लाइन अप मां ओपनिंग के तोड़े पूरी टीम के काबू कयो। आखिर पिताफी टाइगर जे बॉलर्स रहमान ऐं होबदार अली बुखारी 11 जे टीम के 73 रन्स ताईं महदूद रखी पंहिंजी टीम पिताफी टाइगर्स के बुखारी टूर्नामेंट 2021 घुमटपुर जो टाइटल पंहिंजे नाले कयो, जंहिंजो मैन ऑफ द मैच रहमान अली थियो ऐं बेस्ट मैन ऑफ द टूर्नामेंट बरकत अली पिताफी थियो। मजीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।